दरियो तो के तो मुफासलो कंदो अल्लाह जे वली कामिल जो पानी पहुंची दियो जवाब अची दियो मुझा तो पाण पहुंची दियो शैतान भजी दियो शैतान भजी दियो जॾहिं मुझा तो बुजुर्ग सॼो वुज़ू करे बरकात नमाज़ तहियतुल वुज़ू पढ़ी मुरीद अर्ज़ कयो किबला अॼु अहिड़ी ॻाल्हि नहीं कई अथव जागे कॾहिं बि कान कई अथव इहो पाणी छो उछलायो कहिड़ो सबबु हो पाण फरमाइनि था त पुट अल्लामा राज़ी रहमतुल्लाह आलम जलील जे मथां शैतान निभाउ अची बीठो दलील हुई ख़ुदा जे राज़ बाबा खा विया मगर ॾिठुमि त 360 दलील बुज़ुर्ग ॾिना शैतान उन्हनि खे रद्द करे छॾे मां ॾिठो पियो त अल्लामा राज़ी रहमतुल्लाह खे बाक़ी हिकिड़ो दलील आहे मूं सम्झो त मतिलबु इहा हिकिड़ो दलील जी रद्द करे छॾे इहो अल्लामा राज़ी मुंहिंजे ख़िदमत में हिकिड़े जहारे सोबत जे लाइ आयो हो मुंहिंजे दरगाह जो पाणी पीतो हुई मुंहिंजे मदरसे में आयो हो ऐं पाण लंगर खाधा हुई मूं सम्झो त जेको हिकिड़ो जहारो मुंहिंजे सोबत में आया मां अल्लामा नजमुद्दीन क़ुरानी रहमतुल्लाह अलैह खे शैतान खां बचाया हिकिड़ो जहारो मुंहिंजे सोबत में आयो हिकिड़ो जहारो सोबत में आयो अल्लामा नजमुद्दीन क़ुरानी रहमतुल्लाह अलैह इहा महिरबानी केस जो सकरा जे दान ते पहुची वियुसि अरे शैतान खे मोटो लॻी वियो शैतान खे दलील मिली वियो शैतान भॼी वियो अल्लामा राज़ी रहमतुल्लाह जो मुजादत दम करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ते परवाज़ थी वियो खुदा कॾहिं चइजो त वत्तबि सबील मन अनाब इलैहि इन्हनि बुज़ुर्गनि जी ताबेदारी कयो जंहिंजी दिलि मां अल्लाह ॾे माया अरे चार जे पधंदे पाणी उछलाइण पहुची वेंदो पाणी उछलाइण पहुची वेंदो आहे मुस्लमान बची वेंदो आहे जन्नती बणजी वेंदो आहे बहिश्ती बणजी वेंदो आहे जहन्नम परे छॾी वेंदो आहे अल्लाह नथो हे बुज़ुर्ग जी नज़र अल्लाह वारे की नज़र मदीने वाले साईं जे क़ुरान की नज़र पर मदीने वालो साईं क्या समझो अगर है मदीने वालो क्या समझो जेके अॼुकल्ह पाण खे मौलवी था सॾाइनि इश्तिहाद ही करे अरे मुंहिंजे महबूब जे शान में गुस्ताखी था कनि महबूब में ऐब था कढनि महबूब में नुक्ते चीनी था कढनि इहे कहिड़ा कढ खणी मुंहिंजे रसूल जे अॻियां ॻाल्हायो जे ख़ुदा जे वली जो मुझे मदीने वाले से को मकाम छाए मुझे महबूब में अदा को एक मुझे महबूब में के जीवन था नूर नाही के जीवन था इल्म गैब नाही अरे अल्लाह हमारे जे इल्म गैब के रिश्ता है मुझे आपको तो खुदा के प्यार को शान चाहे तो आला हजरत है छालियो वो कमाले हुजूर है के गुमान लो जिनमें तो एम पी था अल्लाह हमारे याद जो हुई खुद ही तब बर्रम मिन कुल्ल ऐबी वो कमाले हुजूर है के गुमाने लो से जहां नहीं अरे ये भी फूल का रिश्तूर है के शम्मा के धुआं नहीं यही फूल का शर्मा के दुहा नहीं जो दुनिया के बुरा कंडो थींदो आहे मगर मुस्तफा में को कंडो न आहे दुनिया जे वक़्त में दूर थींदो आहे तप थींदी आहे मगर वक़्त जो उहो मुंहिंजा त नूरानी बत्ती आहे जेका क़यामत ताईं चमकंदी जय मुस्तफा नज़र कहिड़ी थी चमकाए हज़रत जो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले अरे मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले अदा जे हज़रत अल्लाह
उलूमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह अलैहि जो पानी पहकी सघे थो ऐं हज़रत अल्लामा लिखे सिधो रस्तो मिली सघे थो त आ इहो साॻियो मिसाल मां तोखे पंहिंजे मुश्क मशहूर अॻे में बि हज़ार दफ़ा बयान कयो थम पर मौक़ो ऐं मौजूद फिरी वियो आहे बयान जा फ़क़ीरनि दिलि खे तसल्ला थे बराबर मुश्क करीम असांखे अहिड़ो मिलियो आहे कोई हर ढंग में बदिलंदो आहे मुंहिंजी नियाणी 70 सालनि जी बीमार रात जो मुंहिंजो अधरा जो कारा जो सर थी वियो आहे मुंहिंजो तो डॉक्टरनि जवाब ॾिनो आहे मुंहिंजो तो 4 बजे रात जो तुंहिंजी नियाणी मोदी साहब हिंद दुनिया मां इंतकाल कयो सुभान अल्लाह मां जो रहा है सीता जे शहर में रात जो दायर शुरुआत में रात को उथण कोन था डॉक्टर भी उथण कोन था पिया जो कोई मरी माहौल तपाए नो हाले जे को घर में निकली कोन कुर्बान या किरला हम जा पापा वो मां समझो कहानी जो कोई तरीको कोन है मुझे साईं फरमाइला हा तो जेकरे मुरीदो तहां के मुश्किलात पहुंचे तकलीफ पहुंचे वो हर तहां जी हाल दे जो पंहिंजे मुश्किल खे सर न कयो वरी जेकरे मुश्किल खे सरे पर जेकरे मुश्किल सर न ले न पहुंचे वरी मुश्किल से भी है अरे मां उस वक्त आगो परे लगे जे बखान को हो नफिल पढ़ना मुसल्ले ते भी मन नफिल पढ़ी करे दुआ भी कर धर्म उत्तर के हो करे मां पहले साईं मशहूर वाले के सजो ओ मुझा साईं मशहूर वाला हिन बेटा हक में बेटा भी तो मुहताज न कर डॉक्टर जो मुहताज न कर हकीम जो हकीम तू आ डॉक्टर जो डॉक्टर तू आ अरे सद में स्वामी थी मुझी न्याणी के हयाती वठी भाव सद कर सा मुझा तो दुआ पूरी करे गया न्याणी प्रपोड़े के थिया ओ बाबा हे सभे पानी छो है ओ दादा रे बिठा मुखे पानी छो है ओ दादा बुला मुखे पानी छो है ओ दा ना बुला ने पानी छो है तो मुखे असा जो काम पानी आसान है वा जे जवान के सद के गुरु पानी छिला साईं लालकानो काथे सीता काथे जे पहची सके थो तो मुर्शिद जीलानी पहचल हो जाता मुर्शिद जीलानी दी है बुलंदी हक ताला ने अल्लाह के झंडों को मगर सबसे किया ऊंचा प्रिया वो से आलम का ओ याद बर्बाद करे तो खुदा कुरान में फरमाए अल्लाह हमारा जो इल्म सो अल्लाह हमारा की मदद दो पर हजरत मौला अली करमल्लाह वजहू ही की जंग में देगा लश्कर कोया हुजू साईं जो को नहीं था तो नी नहरान के शहर में हिकिड़ो हो पीर पाठी यहूद जो मुझा सुना मुर्शिद करीम हैदर का सुभान अल्लाह असांजा हैदर का मुर्शिद जेको हैदर खे न मञे मदद अरे मुंह में जो नाम बुझे हाणे निकार छुपा है सहाबा धूल सहारे बूथरे अरे सहारे किनारे जा आका के बठा फंदला तो जाओ नबी जो वीरा जो जुलूस करना जाला मगर हक नवाज जंगली जो जुलूस करने जाएगा बुधो ईमानदारी हुनजी बुधो क्या था हक नवाज जो जुलूस लाहे महीने कढो नबी जे मीलाद जो जुलूस न करो सिर्फ ताबिद था छो त मीलाद जा चांवर हे खाईंदा आहिनि त निकाह टूटी पवो अरे इहे मुंहिंजा दोस्त ज़ुबान ते हिकिड़ी ॻाल्हि अंदर में ई ॻाल्हि खबरदार ये दावा सहारे गिरानी करता मगर ये नबी जा दुश्मन अर्ज जा दुश्मन पीरन जा दुश्मन फकीरन जा दुश्मन मुझे सोहने अली जा दुश्मन इमाम जा दुश्मन एक किताब को बेफेक करेगो रशीद इब्न रशीद
लिखियो अथनि नऊज़ बिल्लाह हज़रत इमाम हुसैन खे बाग़ी था चवनि जदीद खे हक़ था चवनि मुंड में लिखियो अथई सैयदना अमीरुल मोमिनीन यज़ीद इहा ख़िदमत में तंज़ीम जे तरफ़ां अर्ज़ थो कयां हिन तंज़ीम जो सख़्तु सहाब व मना खुदा वल्लाह बिल्लाह अल्लाह ॼाणे थो हिन जो वास्तो तंज़ीम जो कहिड़ी जमात सां आहे खुदा अल्लाह जे सोने महबूब करीम सलाह खुदा जे वलीअ सां वास्तो आहे कोई कंहिंजो वलीअ सां वास्तो आहे कंहिंजो महबूब सां वास्तो आहे कंहिंजो महबूब सां वास्तो आहे कंहिंजो अल्लाह